अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे त तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे रूबी अली जी जेकी न्यू फिल्म अची रही आहे इन जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि ऐं हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे, राइटर केरु आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं हा मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली जूं तव्हां काफ़ी सारियूं फिल्मूं ॾिठियूं हूंदियूं, जीअं त लाडली ऐं निगस्त नाज़, ऐं हाणे जेकी न्यू फिल्म अची रही आहे हिन फिल्म में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण आहिनि, जीअं त अब्बास गुल ओडाणो, मुनीर सियाल, रूबी अली, शमा मंघी, मुस्कान चांडियो। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण हिन फिल्म में आहिनि। दोस्तों हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे, राइटर केरु आहे, इहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो। दोस्तों हिन फिल्म जो राइटर आहे इरशाद जागीरानी ऐं डायरेक्टर आहे रूबी अली। दोस्तों ही फिल्म ईद जे लाइ तयारु थी रही आहे। ही फिल्म ईद जे ॾींहुं KTN चैनल ते हलाई वेंदी। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा कमेंट में पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु ॿुधाइजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।